बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। दोस्तों उम्मीद है तो सब दोस्त खुश हूंदव। दोस्तों जी तो तव्हां ॾिसी रहिया आहियो भंगवार ड्रामा चैनल। दोस्तों जेकर तव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। पहिरियों दोस्तों अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं ज़ार जे बारे में। जेको आहे त ज़ार में जेको आहे हाणे फ़ैसिलो थी वियो आहे, जेको आहे त हालार ख़ान ऐं कलसूम जो निकाह थी वियो आहे। उनखां बाद जेको आहे त पहिरियों दोस्तों हाणे अॻिते छा थियण वारो आहे, छा अॻिते बढ़ान थींदो, जेको आहे त जाम जेको आहे त अॻिते जेको आहे त कमाल खान वरी चाल जेको आहे नओं रचींदो। पहिरियों दोस्तों जेको आहे त कमाल खान जेको आहे त नओं चाल रचींदो, पर हाल उन चाल में जेको आहे त कमाल खान पाण फसिजी वेंदो। पर हाल जेको आहे त हिन चाल में जेको आहे त हालार ख़ान बाज़ी मारे वियो आहे। जेको आहे त पाण जेको कमाल खान चए थो, उनखां बाद जेको आहे त लुकमान ऐं क़ुर्बान जेका उहे चवनि था त असां जेको आहे त हालार के घर में गिरी करे जेको आहे त उनखे वरी मतिलबु कलसूम ऐं हालार खे उनखे गॾु करे मारींदासीं। पर हाल जेको आहे त ईअं हाणे कॾहिं बि कोन थी सघे। जेको आहे त हाणे जेको आहे त इहे ॿई ईंदा, लुकमान ऐं क़ुर्बान ईंदा, मतिलबु इन्हनि खे इहे हाणे सोटो ईंदो। जेको आहे त हाणे हिन घर में ईंदा, मतिलबु घर में गिरण जेको आहे त हाणे सवलो न आहे। हालार ख़ान जेको आहे त हाणे ईंदा, मतिलबु उहे हाणे तयारी सां वेठा हूंदा। मतिलबु उन अॻे चकर ते इहे आया बसि पंहिंजे इलाइक़े मतिलबु आया हुआ, हाणे उहे बि तयारी सां वेठा हूंदा। मतिलबु इहे ईंदा, उन्हनि खे सटको हिननि खे ज़रूरु ॾींदो। उनखां बाद जेको आहे त हाणे जेको आहे रबन ऐं राणी जो जेको आहे त मीरा जो जल्द रबन ऐं मीरा जो जेको आहे त जल्द हाणे शादी थींदो। तव्हांखे नए एपिसोड में ॾिसण वटां मिलंदो। ऐं उनखां बाद जेको आहे तमामु जल्द तव्हांखे इहो ॾिसण वटां मिलंदो, जेको आहे त कमाल ख़ान ऐं कलसूम जो जेको आहे त मुलाक़ात थींदो। ऐं उहे मतिलबु वरी कमाल ख़ान जेको आहे त नओं चाल रचींदो। मतिलबु उन चाल में जेको आहे त कमाल ख़ान इंशाअल्लाह जेको आहे त पाण जेको आहे त नाकामयाब थींदो। तव्हांखे हिन वीडियो में जेको आहे त असां तव्हांखे ॿुधायो हो त पहिरियों जेको आहे त असां यूट्यूब चैनल जेको आहे त हिकु लिंक जेको आहे त अपलोड कयो आहे। उन दोस्त खे सपोर्ट कयो, हुन चैनल खे सब्सक्राइब कयो। उमेद आहे तव्हांखे असांजो हीउ वीडियो तमामु बहितरीनु लॻो आहे। ऐं ॿियो बि दोस्त तव्हांखे यादि इहो आहे त जेको आहे त असां वीडियो अपलोड कयो त हालार ख़ान जेको आहे त शादी थींदो। बाक़ी जेको आहे तव्हां ॾिठो आहे त हालार ख़ान जेको आहे त शादी थी वियो। पहिरियों दोस्तों उमेद आहे तव्हांखे असांजो वीडियो तमामु बहितरीनु लॻो आहे।